सिंध अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पंहिंजे चूंड तक जी यूनियन काउंसिल बाजारा जो दौरो कयो। यूनियन काउंसिल बाजारा पहुचण ते नौजवान अॻवान विकास तारिक बाजारी जे अॻवानी में सैयद मुराद अली शाह बाजारा जी अवाम गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। सैयद मुराद अली शाह बाजारा में ॻोठ वॾी ठेड़ी ॻोठ उमर खान रिंद सैयद नजफ शाह सैयद सूमर अली शाह लकियारी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़े वासियुनि सां रिश्तेदारनि सदन जे रिश्तेदारनि सां वफ़ात ते ताज़ियतूं कयूं, जॾहिं त यूसी बाजारा में मुख़्तलिफ़ चांहि पार्टीज़ में पिणु शिरकत कई। सैयद मुराद अली शाह जो विख विख ते शानदार इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त झांगारा में मासूम ॿारनि पिणु गुलनि जी वर्खा करे सैयद मुराद अली शाह सां मुहबत जो इज़हार कयो, जंहिं दौरान सैयद मुराद अली शाह मासूम ॿारनि सां हथ मिलाईंदे खेनि प्यार ॾिनो। सैयद मुराद अली शाह जाबलू इलाइक़े काई पहुची सरदार हाकिम खान नोहानी जी दावत में शिरकत कई ऐं उते मौजूदु इलाइक़े वासियुनि सां मुलाक़ात पिणु कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।